अल्लाह जे पाक कलाम सां कई वेंदी आहे। अल्लाह जे पाक कलाम जे लाइ साईं इकबाल अहमद बब्बर साहब खे गुज़ारिश कंदुमि स्टेज ते अचनि ऐं तलात कलाम पाक पेश कनि त असां तकरीब जी शुरूआत करे सघूं। तलात कलाम पाक जे लाइ साईं इकबाल अहमद बब्बर साहब। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وأن اعبدوني هذا صراط مستقيم. ولقد أضل منكم جبلا كثيرا أفلم تكونوا تعقلون. هذه جهنم التي كنتم توعدون. اصلوها اليوم بما كنتم تكفرون. صدق الله العظيم. اللهم صل على اللهم بارك على محمد صلى الله عليه وسلم. असांजे मेरान टीचर एसोसिएशन डिवीज़न लालकान जो सदर साईं अब्दुल समी काकेपट साहब जिन जो फर्ज़ंद वफ़ात करे वियो हुयो। इन जे लाइ दुआ जे लाइ कुल शरीफ़ पढ़ो त साईं जन जी दुआ घुराए वठो। اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على محمد. وصلى الله تعالى على خير محمد وعلى آله وصحبه وسلم.